अरे तन्नू, मुझी बेल्ट किथे है यार, मिले ही नथी। अरे यार जोराबन जी जोड़ी भी नथी मिले, किथे रखी थी तो? अलाए मुझो सामान रखी किथे थी सरे, मिले ही नथो। छा तो 2 मिंट लो सबर भी कान तो या मैं पूजा में गई। लाल साईं तो चालिया में हलन, मैं पूजा भी ना कया छा। मुखे छा पता तू पूजा में वही है, मां सो तो कम में लगी वही नहीं, अल्लाह तो बार बार आवाज भी देनी हूं मां। अन्या छा भी सोची, हां मेरे सामान तो कदी दे। मां सोचा भी इंसान केतिरो बिजी थी वियो है, रोज पंहिंजे लाइ टाइम कढंदो आहे, रोटी खाइण, घुमण, धंधो करण, एतिरो तक कि निंड करण भी ना भुलजंदो आहे। पर ईश्वर लाइ 10 मिंट भी नथा निकरन। जॾहिं पंहिंजे मथां कोई दिक्कत अची वञे त सॼो राशन पाणी खणी भॻवान जे मंदर में वञी सॼो ॾोह उन्हनि खे ॾेई छॾंदा आहिनि। हिकु ॻाल्हि ॿुधाए, कल्ह तुंहिंजी साहेड़ीअ सां तुंहिंजी लड़ाई थी हुई त हुनजो गुस्सो तो कंहिंजे मथां लाथो? तव्हांजे मथां। सॼो ॾींहुं तो मूंखे टिंडनि जी भाॼी खाराई, राति जो बि मुंहिंजे कर्मनि में बीह पटाटा हड़ी विधई। सारांश जे जनमदिन ते बि मां तोखे चयो रोटी घर ठाहे करे महिमाननि खे खाराए, पर तो मुंहिंजी हिकु कान मञी। 12 रोटी ऑर्डर कई, महिमाननि खे खाराई ऐं महिमाननि खे उहो रोटी वणी बि कान। पोइ तो मूंखे ओचितो बाज़ारि मोकिलियो भाॼी वठण लाइ, भाॼी वठी आयसि तो ठाही। तो ही बि कान सोचियो मुंहिंजो मुड़ुसु मुंहिंजे लाइ सभिनि खां मथे आहे, पोइ बि मां उनखे ओचितो कमु थी ॾी छॾियां, हुनजी ॻाल्हि नथी मञा। ऐं कोई तोखां ॾोह थिए तो हुनजी बि तूं मुंहिंजे मथां ई थी रखी छॾी। मां बि छा कयां, हिकु तव्हां ई त मुंहिंजा पंहिंजा आहियो। मुंहिंजी साहेड़ियुनि सां लड़ाई थी त मां तव्हांजे मथां ई त गुस्सो कंदसि। अगरि मूंखे काई दिक़त बि ईंदी त मां तव्हां वटि ई त ईंदसि। मां तुंहिंजे लाइ एतिरो करा थो, पोइ बि तूं मूंखे कोई इनाम ॾी थी इन लाइ? छाजी इनाम? तव्हां त मुंहिंजा पंहिंजा आहियो, बल्कि तव्हां मूंखे इनाम ॾियो। पर तव्हां मुंहिंजे सवालनि जो जवाब न ॾिनो। पर भॻवान जी पूॼा त ढंग सां कंदा कान आहियूं, बल्कि उनखां घुरी लाहींदा आहियूं। अरे चरी, हिन जो उत्तर बि तुंहिंजी ॻाल्हियुनि में अथई। भले तूं मूंखे अधु ते न पुछी, तोखे काई दिक़त थिए त तूं ई मुंहिंजे मथां ई गुस्सो करी ऐं मूंखे ई कमु चई, पर मां बि पंहिंजो फर्ज़ु निभाईंदो आहियां। तुंहिंजो गुस्सो बि ॿुधणो आहियां, उनखां पोइ बि तुंहिंजा कम करणो आहियां। ईअं ई भॻवान थींदा आहिनि। तूं हुननि जी पूॼा में केतिरी चतराई करे छॾी, पोइ बि असांजो रोईंदड़ बूथ ऐं असांजो गुस्सो ॾिसी हू ॻरी वेंदा आहिनि ऐं असांजे मथां कृपा रखंदा आहिनि। सही त चओ था इहा ॻाल्हि। ऐं पोइ बि तोखे लॻे थो चालीहे साहिब जे पूॼन में तोखां ग़लतियूं थी आहिनि त पोइ तूं हिकु ई ॻाल्हि चए, ॾोह कया अथमि काफ़ी, ओ बाबल माफ़ी ॾे मूंखे माफ़ी। इहो चई करे हलूं था हरिद्वार। हरिद्वार छो हलूं? हुते दिल्ली प्रदेश सिंधी युवा एकता मंच ऐं विशेष सहयोगी सेंट्रल सिंधी महापंचायत दिल्ली NCR ऐं कई दरबारनि मंदिरनि जे सहयोग सां श्री झूलेलाल सिंधी महाजोत महोत्सव जो आयोजन पियो थिए। अच्छा, हू महाजोत उत्सव जिते देश भर मां माण्हू ईंदा आहिनि हरिद्वार चालीहे साहिब जी भुल बख़्शाइण। हिन साल ही प्रोग्राम स्वामी सर्वानंद घाट ते भूपतवाला हरिद्वार में 30 अगस्त जो शाम जो 6 लॻे खां चालू थींदो, जिते सभु साईं खे मनाईंदा ऐं पंहिंजी भुल बख़्शाईंदा ऐं भंडारो प्रसादी करना। एतिरो ई न, पूरे देश में सिंधी परिवारनि खे काई दिक़त अचे त इन्हनि जे हेल्पलाइन नंबरनि ते फोन करे इन्हनि खां उचित मदद बि वठी था सघो। हलो हलो गंगा किनारे लाल साईं खे मनाइण।